नाज़रीन, कंदकोट वेझो इंडस हाईवे ते ॿिनि मोटरसाइकिलनि विच में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फोत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, हिन हादसे बाबति आगाह कजो। जी बिल्कुल ही कंदकोट वेझो अफ़सोसनाक रोड हादसो जेको आहे उहो पेश आयो आहे। कंदकोट इंडस हाईवे राणे स्टाफ वटि जेको आहे तेज़ रफ़्तार ॿिनि मोटरसाइकिलनि विच में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में जेको आहे त हिकु औरत समेत जेको आहे 2 ॼणा फोत थी विया आहिनि, जॾहिं त 3 औरतुनि समेत 4 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोत थी वियलनि में जेको आहे त मुस्मात रुबीना ख़ातून जखराणी ऐं अलावरा चाचड़ जेके आहिनि त उहे शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में अरबाब ख़ातून, पठान ख़ातून ऐं सदोरी ख़ातून ऐं हसन जखराणी जेके आहिनि उहे शामिल आहिनि। ऐं अहिड़े वाक़े बाद जेको आहे त हद जी पुलिस ऐं इलाइक़े वासी जेके आहिनि उहे फौरी तौर ते हुते पहुची उन्हनि इमदादी कार्रवाई शुरू कयूं। हुन खां पोइ जेको आहे हुते एम्बुलेंस खे घुराए करे लाश ऐं ज़ख़्मियुनि खे हिन वक़्तु कंदकोट अस्पताल जेको आहे हुते आंदो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई कई पई वञे। जॾहिं त उन खां अलावा जेको आहे जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी हालत जेकी आहे कुझु जेकी आहे उहा गणती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिंखे फौरी तौर ते जेको आहे त उहा तिबी इमदाद फ़राहम कई पई वञे। ऐं डॉक्टरनि जो चवणु आहे त तिबी इमदाद बाद जेको आहे त हिननि ज़ख़्मियुनि खे जेको आहे त ॿाहिरि अस्पताल जेको आहे उहो रेफर कयो वेंदो। जी गुलाम रसूल, अवां जी महिरबानी।